हिन वक्त हमसरी टीम भिटशा तरफ़ वञी रही आहे। असां अजरक के कारखाने ॾांहुं सफ़र करे रहिया आहियूं त जीअं तव्हांखे अजरक जी तयारी जा मुख़्तलिफ़ मरहला ॾेखारे सघूं। अजरक सिंध जी सुञाणप आहे, हिकु मख़सूस ओढ़णी जंहिंमें ॻाढ़ो, अछो, कारो ऐं नीरो रंग ॾिनल हूंदो आहे, जंहिंजी तयारीअ जा लॻभॻि 18 मरहला थियनि था। अजरक जे कोरे कपिड़े खे पहिरीं धोई साफ़ कयो वेंदो आहे ऐं पोइ उनखे भट्ठीअ में पचायो वेंदो आहे। हिन वक़्तु अजरक सां गॾु ब्लॉक प्रिंट जा सूट बि साॻिए ई कारखाननि में तयारु कया वञनि था। नाज़रीन, अॼु असां भिटशा में मौजूदु आहियूं ऐं असां भिटाई अजरक सेंटर में हींअर मौजूदु आहियूं। असां तव्हांखे ॾेखारींदासीं त अजरक कीअं तयारु थींदी आहे, उन जा केतिरा प्रोसेस आहिनि। तक़रीबन 18 जेके आहिनि से उन जा मरहला हूंदा आहिनि। उन्हनि में मरहलेवार कमु कीअं थो थिए, कहिड़े कहिड़े जेको आहे सो रंगनि खे इस्तेमालु थो कयो वञे ऐं उन्हनि जी जेका आहे सा छपाई कीअं थी थिए। अजरक खे ॿिनि तरफ़नि खां जेको आहे सो छापियो वेंदो आहे। उहो सॼो मरहलो या सॼा मरहला असीं तव्हांखे ॾेखारींदासीं। अचो त पाण हलूं त ॾिसूं त अजरक कीअं थी तयारु थिए। कल्फ ऐं कपिड़े जी दज़ खे साफ़ु कयो वेंदो आहे। हिन ते असां उहो कपिड़ो जेको हूंदो आहे कोरो कपिड़ो, उनखे हिते हीट ॾींदा आहियूं। सॼी राति हुनखे हीट अचे त उहो जेको कल्फ वग़ैरह हुजे उहो ख़तमु थी वञे। कल्फ उनजो ख़तमु थी वञे, उहो कपिड़ो नरम थी वञे। जीअं असां वरी सुबुह जो वॉश कंदा आहियूं, हल्की जेका सोडा खार आहे उहा विझी उनखे पहिरीं पुसाए रखंदा आहियूं उन में। पोइ वरी हिनखे जेका भट्ठी ठहंदी अहिड़ी शिकिल में हूंदी, पोइ हिन ते हिकिड़ो खुंभ असीं चवंदा आहियूं उनखे, उहो खुंभ चाढ़ींदा आहियूं। खुंभ चाढ़े सॼे हेठां काठियूं ॿारींदा आहियूंसि त उहो सॼी राति जेको हिन में पाणी बि पियल हूंदो आहे न, उहो बॉइल थींदो आहे त उहो बाफ़ ते उनजो जेको कपिड़े जो कोरे जो कलफ थियो या को अहिड़ो मटीरियल वग़ैरह हो त धाॻो वाॻो तानू बानू उनजो जेको आहे न सॼो क्लियर थी वञे हली ऐं कपिड़ो नरम थी वञे। पोइ वरी असां सुबुह जो हुनखे लाहे पोइ वरी वॉश करणु विझंदा आहियूं उते नहर ते। वॉश करण खां पोइ वरी असां उठ जा लेॾूणा थिया, कड़ो तेल जा बेयो थी वियो, उन खां अलावा जेको पंहिंजो पाणी थी वियो ऐं हल्की सोडा खार थी वई, उन में विझी करे उन में असां डिप करे रखी ॾींदा आहियूं 2 रातियूं। त कड़ो तेल, उठ जा लेॾूणा ऐं पाणी पाण में जज़ब थी हिकिड़ी लेप ठही वेंदो आहे जंहिंखे क्रीम कलर थींदो आहे। पोइ वरी उनजो हिकिड़ा प्रोसेस हूंदा आहिनि थोरा उनजा, त 2 ॾींहंनि खां पोइ वरी असां उनखे कंदा आहियूं जेका उठ जा लेॾूणा प्लस में हल्की हल्की खार जो पाणी ठाहे त उठ जा लेॾूणा बि उन मां निकिरी वञनि हली ऐं तेल उन कपिड़े में जज़ब थी वञे त ब्लाक जेको असां हणूं न उहो क्लियर थी अची वञे। असल में कुदरती हिकिड़ी हुन में हिकिड़ी कुदरती हिकिड़ी लय रखियलु आहे जेका उन कपिड़े खे ऐं कड़े तेल खे जज़ब थी करे। जीअं हिकिड़ो पाण चवंदा न हिकिड़ा फार्मूला ठाहींदा आहियूं त हीउ फार्मूलो अगरि हिन में विझिजे त हू बाक़ाइदे जीअं क्रास मैच चइजे, उठ जो लेॾूणो ऐं तेल जो हिकिड़ो क्रास मैच थो थिए जो पाण में जज़ब था थी वञनि, जो हुन कपिड़े जो तानू बानू जेको आहे हीउ जेको आहे न हीउ असांजो कोरो कपिड़ो हूंदो आहे, उहो हुन भट्ठीअ ते चाढ़ींदा आहियूं। थींदो आहे हीउ ॻाढ़ो कलर भट्ठी में पचंदो, हिनखे 2 खां 2.5 कलाक ताईं बाहि ईंदी। उन खां पोइ हीउ तयारु थींदो। उन खां पोइ वरी जेको वरी हिन ॿियो मरहलो जेको पहिरियां बाद में थींदो। भट्ठीअ मां कपिड़ो साफ़ थी छुर लाहे वञे थो। पहिरीं उनजो बेस ठाहियो वञे थो ऐं पोइ उनजे मथां मुख़्तलिफ़ मरहलनि में ठपा हणी उनखे छुरियो वञे थो। अजरक खे ठाहिण लाइ केतिरा ई केमिकल इस्तेमालु थियनि था जेकी ॾेही बि आहिनि त कुझु हीउ जेको आहे साकुण जो ॿिज आहे, हिनखे लय जो वण हूंदो आहे उन जो ॿिज निकिरंदो आहे। हीअ असांखे बेस ॾियण में कमु ईंदो आहे जेको असां अजरक खे बेस ॾींदा आहियूं। उन खां पोइ हीअ वरी जेॾी महिल ड्राई कंदा आहियूं
अजरक खे त उन वक़्तु हीअ इस्तेमालु कंदा आहियूं। हीअ वरी असां उनखे ग्राइंड करे जेॾीमहिल बेस ॾींदा आहियूं, हीअ साकुण जी शिकिलूं आहिनि टे। पहिरीं हीअ शिकिल हूंदी आहे, हीअ असांजे यूज़ में न आहे, हिनखे असीं ग्राइंड कराईंदा आहियूं, पोइ हिन शिकिल में ईंदो आहे। उन खां पोइ ग्राइंड कंदा आहियूं, जेको असां बेस ॾियण में हूंदो आहे न, पोइ अटो हूंदो आहे। पर जेॾीमहिल अलीज़रीन में डाई कंदा आहियूं रेड कलर में, उन वक़्तु हीअ असांखे जेको आहे न साकुण थोरो हल्को ॾॾर पॾर खपे। उन खां पोइ मुख़्तलिफ़ जीअं हीअ एलम आहे, फिटकड़ी आहे, हीअ फिटकड़ी जेका आहे रेड कलर कंदी आहे, हिन ते ई रेड कलर अलीज़रीन जो चढ़ंदो आहे। उन मां जेका पहिरीं पेस्ट ठहंदी आहे, उहा ठहंदी आहे हीअ जेको आहे पंहिंजो बादाम जो वणु। उन मां जेको खोर निकिरंदो आहे, जंहिंखे गूंद चवंदो आहे, उनखे ई गूंद चवंदा आहिनि। खोर हिनखे असीं सिंधीअ में चवंदा आहियूं, सिंधीअ में खोर आहे जेको बादाम जो आहे, वण जो। उन खां पोइ हीअ जेको पहिरीं छपाई जेका आहे उहा थींदी आहे, बबुर आहे हिकिड़ो वणु, बबुर जे वण जी हीअ हिनखे बाबरो खोर चइबो आहे। हीअ बि खोर आहे, हीअ बादाम जो खोर आहे, हीअ बबुर जो खोर आहे। पहिरीं जेका छपाई थिए थी न अजरक जी, उहा हिन ई थिए। जेका ॿी प्रिंट थिए थी उहा कारी थी हिन मां निकिरे, ऐं रेड बि हिन ई पेस्ट मां थिए। हीअ जेके अनार वारा छिलका आहिनि न, हिननि मां गोल्डन कलर थो थिए। अगरि जेॾीमहिल असां डाई कंदा आहियूं त हीअ जेको 3-4 कलाक हिनखे सॼी राति डाई कंदा आहियूं, त ओॿारे पोइ हिननि मां हिकिड़ो कस निकिरंदो आहे, जेको असां हुनखे अजरक विझंदा आहियूं न फिटकी वारी, उन फिटकी वारी अजरक ते ई गोल्डन कलर कंदो आहे। असांखे हीअ तक़रीबन फिटकड़ी हिते मिलियो थी वञे, साकुण हिते मिलियो थो वञे। बाक़ी जेको हीअ बादाम जो खोर आहे न, इहो असांखे सूडान मां थो मिले, ऐं या पिशावर खां ॿाहिरि वारी साइड ते जेको बॉर्डर थो लॻे उते ई थो मिले। ऐं ॿियो अलीज़रीन बि जेको आहे, जेको रेड कलर थो करे, उहो बि जेको आहे न असांखे हितां कोन थो मिले, उहो इंडिया मां ईंदो आहे। पोइ कहिड़ी लेवल ताईं ईंदो आहे, हाणे उते जी मार्केट जे हिसाब सां असांखे जेको मिले थो त हिते 4-5 हज़ार 5-6 हज़ार रुपया किलो पर केजी खाए वञे। अगरि जे उते ई डायरेक्टली असांखे मिले त 2300 रुपया या 1800 रुपये में असांखे पवंदो। असां इंडिको जेको आहे उहो ॿाहिरां ईंदो आहे। हिकिड़ो सिंधी नीर जंहिंखे चवंदा आहियूं, पंहिंजो सिंधी जेका काश्त थींदी आहे न, उहो सिंधी नीर जेको आहे हिते पाकिस्तान में ई पंहिंजो मुल्तान में न्याणी वारे ॿेले ते थींदो आहे। जेको ज़्यादातर कस्टमरनि जी डिमांड हूंदी आहे त इंडिको थोरो ज़्यादा हुजे, त पोइ वरी असां जर्मनी बि नीर इस्तेमालु कंदा आहियूं, जेको जर्मन मां ईंदो आहे। जीअं हीअ तक़रीबन किरोना जो सिलसिलो हलियो आहे न, त पहिरीं त मिलियो भई 2300-2400 रुपया किलो उहो जर्मनी नीर। हींअर जेको किरोना खां पोइ जीअं महांगाई थी आहे, एतिरी महांगाई थी आहे जो 5000 ताईं बि रसी वियो आहे। अजरकुनि जा नाला ऐं क़िस्म बि आहिनि जेकी मुख़्तलिफ़ मौक़नि ते माण्हू इस्तेमालु कनि था। हूअं त मक़सूद डिज़ाइन हीअं रामदनी सां वधी वियूं, पर हींअर 5 खां 6 ताईं हुन में हिकिड़ी नारो आहे, हिकिड़ी हाशो आहे, ॿी ककर आहे, अहिड़ी काशियारी आहे। इहे हलंदड़ डिज़ाइनूं मार्केट जूं आहिनि। हिन दौर जे वक़्त जे हिसाब सां जेको सुञाणप माण्हू आहे, काशियारी अजरक वधीक पसंदि करे थो, ऐं पढ़ियल लिख तबिको जेको हाशियारी अजरक पसंदि करे थो। ओरिजिनल अजरक जेका अॻु असुल घोटनि खे विधी वेंदी, उहा नारेरी अजरक आहे। ओरिजिनल जी निशानी आहे त इहे ॿिन्ही पासां हूंदी, यकतरफ़ा न हूंदी। अच्छा, कुन ऐं खुंभ में कहिड़ो फ़र्क़ु आहे? खुंभ जेको आहे त कपिड़े जो कलफ कढे थो, कुन जेको आहे ब्लू कलर चढ़े थो। कुन खे चइबो आहे ब्लू कलर जेको चढ़े थो उनखे कुन चइबो आहे, ऐं हू जेको आहे खुंभ जेको आहे उन कपिड़े जेका बाफ़ ते रचंदो आहे, उन में जेको कोन्हे केमिकल वग़ैरह कढे थो। ही ब्लॉक्स आहिनि असांजा, जेके ही काफ़ी डिज़ाइनूं आहिनि, जेके 100 साल पुराणी डिज़ाइनूं आहिनि। हाणे ही डिज़ाइन जेका आहे काफ़ी पुराणी डिज़ाइन आहे। हिनखे सिंधीअ में पोर चवंदा आहिनि। कुझु वुड ब्लॉक मेकर आहिनि जेके हिते असां सां गॾु ई आहिनि, उहे ठाहींदा आहिनि, पोइ वरी असीं प्रिंट कंदा आहियूं। हाणे हीअ जेके ॿोर मूं तव्हांखे कुझु ॾेखारिया आहिनि इहे, ऐं ॿियो जेको मुंहनि जे दड़े में डिज़ाइन जेके लधियूं आहिनि, उहो पोर आहे हिते मूं वटि पियो, पर शायदि किथे कम में लॻो पियो आहे। जेके असांजा वुड ब्लॉक मेकर ठाहीनि था हिते जेके हुनरमंद आहिनि, हीअ तक़रीबन कुझु पोर अहिड़ा आहिनि जेके 100 सालनि वधीक बि हलनि पिया। कुझु अहिड़ा बि आहिनि जेके 200 साल पुराणा ब्लॉक असांखे पिया आहिनि। उन में ही बबुर जी काठी, निम जी काठी ऐं सिरह जी काठी लॻे थी हिन में तक़रीबन।
त उहे जेके न मज़बूत काठियूं आहिनि ऐं असुलु उहे आहिनि जेके ई पुराणा कारीगर आहिनि उहे ठाहिनि था जेके 100 साल बिलाक हलनि था। ही तव्हांखे असीं ॿुधाईंदा हलूं त ही असां मजबूरन तालाब ठाहिराया आहिनि, न त ही गवर्नमेंट ऑफ कल्चर खे करणो खपे जेका असांजे सिंध सां रिलेटिव आहे उनखे ई तालाब ठाहिणु खपनि। असां मजबूरन पंहिंजे ख़र्चनि ते पंहिंजी मदद पाण ही तालाब ठाहिराया आहिनि ऐं न त ही गवर्नमेंट खे ठाहिणु खपे। असां आयासीं त हिन स्मॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशन जी तरफ़ां, पर हिते स्मॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशन बि वई ख़तमु थी वियल आहे, केॾांहुं वई हली, का बि असांखे फैसिलिटीज़ कोन ॾिनई। ऐं असां त हुकूमत खां इहो मुतालबो था करियूं त असांखे घटि में घटि हिते हुनरमंद 180 खां 300 ताईं कमु कनि था, कुझु शागिर्द मिक्स करे, बाक़ी वॾा हुनरमंद जेके आहिनि 180 कमु कनि था बिटशाही नगरी में। सो उन्हनि जे लाइ न खॾ जी का सहूलियत आहे। जेके बुज़ुर्ग आहिनि रिटायर थी विया आहिनि उहे वेचा पंहिंजा बचनि जो गुज़र पिया कनि, उन्हनि जे लाइ को वज़ीफ़ो मुक़ररु तक कोन्हे हिते। हुनरमंदनि जे लाइ अचण लाइ तयारु कोन्हनि हिते, चवनि था त असीं कल्चर जो ॾिहाड़ो बि मल्हायूं था, पर अलाए किथे आहे ॾियारो मल्हाइनि। असांजी त हिकिड़ी वजरक असांजी त कोन था वठनि। असां मीडिया जे ज़रिए, फेसबुक जे ज़रिए, ट्विटर जे ज़रिए ॾिठो आहे वॾनि वॾनि सेमिनारनि में बि स्क्रीन प्रिंट जी अजरक था ॾियनि ऐं जेका सस्ती आहे जंहिंमां जेका केमिकल मां ठहे थी, वॾा वॾा जेके बि आहिनि जीअं भोतार चइजनि या मिनिस्टर चइजनि, उन्हनि खे बि अगरि जे कल्चर सां को कल्चर में आहिनि त उन्हनि खे बि एतिरी ख़बर न आहे त हीअ असली अजरक कहिड़ी आहे जेका असां पंहिंजे कुल्हनि ते पाती आहे, या जेको असां वटि महिमान आयो आहे उन्हनि खे बि का असां अजरक का ओरिजिनल पाराई आहे या सिर्फ़ु नाले अजरक पाराई आहे। असां त ॾिठी आहे त असां तक़रीबन 100 माण्हुनि मां के 2 माण्हुनि खे का असुलु अजरक हूंदी आहे अहिड़नि ॾिहाड़नि ते, न त सभु स्क्रीन प्रिंट जेका केमिकल मां ठहंदी आहे बिल्कुलु उहा असीं कोन था ठाहियूं। बाक़ी उहा ई अजरकूं ज़्यादा खपंदियूं आहिनि। इन जे करे असां गवर्नमेंट खे रिक्वेस्ट था करियूं हिन वीडियो जे ज़रिए त हू अचनि हिते बिटशा में, असांजा जेके मसइला आहिनि उहे अची हल कनि। असां ईअं विया पियूं, असांजा मरहूम जेके लीडर हुआ, जेका हिन प्रपोज़ल कोऑपरेटिव सोसाइटीअ जा मेंबर हुआ, उहे सभु तक़रीबन हिकिड़ो शायदि मेंबर अञा आहे हयाती, बाक़ी तक़रीबन गुज़ारे विया। उहे विया उन्हनि मक़ामनि ताईं पहुता, इदारनि ताईं पहुता, हा असीं अचूं था, असांजो कल्चर डिपार्टमेंट कंदो, असांजो हीउ कंदो, अची हीउ कंदो, पर आयो को बि कोन। जीअं गुलाब अरबाब रहीम आयो उनजे दौर में असांखे इहे पुठियां बैक साइड ते खॾ मुक़ररु थी, पर उहो वरी जे उनजो टाइम पूरो थियो, उनजी हुकूमत ख़तमु थी वई, त हाणे उहा खॾ बि वई, उहे लिखतूं वयूं, उहे कमु विया हली। हाणे असांजा वॾा छा कनि या असीं उन्हनि खे छा करियूं। हू चई वियो त बाबा गुलाम अरबाब रहीम चई वियो आहे, हाणे उनखे ॻोल्हे हथु करियो, हाणे उहो आहे कोन सीट ते, हाणे जेको ॿियो आयो आहे चए थो मुंहिंजे खाते में कोन्हे। अलाए असीं कहिड़ा हुनरमंद कंहिंजे खाते में। असांखां हिकिड़ो त इहा हुकूमत खे गुज़ारिश आहे कल्चर डिपार्टमेंट खे त हू असली अजरक हिकिड़ो त जेको सेमिनार कनि था, कहिड़ा फंक्शन कनि था, उनखे त हिकिड़ो हुनरमंद असली हुनरमंदनि खे घुराइनि, असली अजरकूं वठनि, उन्हनि सेमिनार में बि असली अजरक यूज़ थिए, जेका स्क्रीन प्रिंट बि हले उनखे खुदारा बंदि कयो वञे। बाक़ी ॿियो मुतालबो इहो आहे त असांजा जेके हक़ूक़ आहिनि, असांखे पाणीअ जी तालाब जी तकलीफ़ आहे, पाणी बिटशा हेॾी सारी नगरी आहे लतीफ़ जी, उन में हिकिड़ी खॾ तक हुनरमंदनि जे लाइ न आहे। असांजे जेके अजरक वारा जेके मसइला आहिनि, अजरक वारे में मसाला जेकी शइ असांखे 3-4 साल मिलंदी, पहिरीं अलीजर जो आहे असीं रंग चवंदा आहियूं, असांखे इंडिया मां मिलंदो 1200 रुपए किलो, 1500 रुपए किलो, हींअर उहो थियो 7000 रुपए किलो। ऐं जेको इंडिगो जेको नीर आहे इहो जापान मां ईंदो आहे, इहो मिलंदो 2000 रुपए किलो, इहो बि 8000 ते अलाए 7000 ते पहुची चुको आहे, पर अजरक में एतिरो असांखे वारो कोन्हे। हाणे तव्हां पाण महसूसु करे ॾिठो त केतिरे क़दुरु तव्हां ॿुधो त असांखे केतिरो फ़ाइदो, कोई क़िस्म असांखे त फैसिलिटी कान्हे मिली आहे। बसि हीअ मिली हिकिड़ो कारखानो रोज़िया असांजी जा हले पियो, वक़्त खां वठी ॾाढे ॾाढे असांजो कमु हले पियो, पर असांखे कंहिं बि क़िस्म जी सहूलियत न मसाला मड़ा मिलनि पिया, न को कपिड़े धुलाई बुलाई लाइ बि असांखे ॿाहिरि वञिणो थो, उन लाइ बि असांखे ख़र्च थो करिणो पए, इन लाइ बि असांखे सहूलियत माना कान्हे का, पाणी जी बि फैसिलिटी असांखे सहूलियत न आहे, इन लाइ असांखे कुझु जेको तदारक असांजो कयो वञे। ॿियो हाणे इहे असांजो ॾिसो असांजूं छितियूं ईअं पियूं ॾिसो, अलाह जे फज़ल में पिया आहियूं।
पोड़ा करियो पवन हुकूमत कहिड़ी बस हुकूमत चए थी बस घबरायो न बस मेरी कहला बस हले कमु हले बस असांखे हुकूमत सां यादि असांखे माना मसालनि में सहूलियत थी वञे मसालो असांखे सवलो मिले सस्तो मिले पाणीअ जी असांखे सहूलियत मिले असांखे ढंढ कान्हे उहा मिलनि असांखे इहे ॿ सहूलियत तकलीफ़ूं आहिनि बसि नाज़रीन तव्हां ॾिठो हूंदो त असां तव्हांखे तक़रीबन अजरक जा धुलाई खां वठी रंगाई ताईं छपाई ऐं उन में मुख़्तलिफ़ जेके बि मरहला थियनि था उन्हनि सभिनी मरहलनि जी असां तव्हांखे जेको आहे सो आगाही ॾिनी आहे त अजरक केॾनि मुश्किल मरहलनि सां जेको आहे सो लंघी तयारु थी थिए ऐं हिते जेके मज़दूर आहिनि या जेके कारीगर आहिनि उहे केॾी महिनत करे असांखे हिकिड़ी सुठी अजरक ठाहे हथ में ॾियनि था असांखे घुरिजे त असीं पंहिंजे सकाफ़त खे हथी वठायूं असीं पंहिंजे सकाफ़त जो जेको आहे सो मान वधायूं ऐं हींअर जेको सभिनी खां वॾे में वॾो अजरक खे जेको चैलेंज आहे उहो आहे नकली या मशीनुनि ते तयारु थियल अजरक असांखे कोशिशि करणु खपे त असां हथ सां ठहियल ओरिजिनल अजरक पायूं त जीअं असांजो इहो जेको विरसो आहे उन जो बचाव थी सघे उन खां अलावा ऐं पंहिंजे सकाफ़त खाते खे पंहिंजे सिंध जी जेका गवर्नमेंट आहे उन्हनि खे अपील कंदसि त पंहिंजे अजरक जो जेको ही फ़न आहे उनखे जीआरण जे लाइ जेतिरी बि हू हिननि कारीगरनि जी मदद करे सघनि था उन्हनि जी मदद कनि उन्हनि जो सभिनी खां वॾे में वॾो मसइलो इहो आहे त उन्हनि खे रंग जेके आहिनि से ॾाढा हींअर महांगा ऐं मुश्किल पिया मिलनि ऐं उन खां अलावा हिननि जो मसइलो आहे त उन्हनि वटि पाणी जूं खॾूं कोन्हनि उन्हनि खे उहे फ़राहम करण जे लाइ असांजो जेको सकाफ़त खातो आहे उन जी मदद करे ऐं हिन असांजे जेको अजरक जेको हींअर आउं सम्झां थी त जेको तमामु घणो हिकिड़ो आम विरसो हो असांजो या असां वटि आम तौर ते ठाही वेंदी हुई नंढनि वॾनि शहरनि में अजरक जो कमु थींदो पर हाणे उहो महदूद थींदो वियो हाणे उहो असां वटि टंड मोहम्मद ख़ान ऐं भिटशा में ई सिर्फ़ु असांखे नज़र अचे थो उमेदु आहे त इन्हनि सेंटर्स खे बचायो वेंदो इन्हनि जेको आहे कारीगरनि जी ज़िंदगियुनि खे बचायो वेंदो ऐं असांजे लोक वरसे खे बचायो वेंदो उमेदु आहे त असांजी डॉक्यूमेंट्री तव्हांखे पसंदि ईंदी ऐं तव्हां शौक़ु सां असांजे जेको आहे सो हिन डॉक्यूमेंट्री खे ॾिसंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा